सांगड़ में 6 महीना अॻु खाई थाणे जी हद में क़त्ल थियल इमाम बख़्श दर्स जे वारसनि वकीलनि एसटीपी सिविल सोसाइटी जो क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ प्रेस क्लब खां एसएसपी ऑफिस ताईं एहतिजाजी रैली कढी धरणो हयो। वारसनि ख़ुदा बख़्श दर्स, सादिक दर्स, एसटीपी अॻवान अली ॾिनो ख़ासि केली अब्दुल जब्बार जोणे जो एडवोकेट हुसैन बख़्श मरी ऐं ॿियनि जी अॻवाणी में क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ प्रेस क्लब खां एसएसपी ऑफिस ताईं रैली कढी धरणो हयो। धरणे खे ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त 6 महीना गुज़री विया आहिनि। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। जवाबदार उमर चाहियूं 62 हुअण करे आज़ादु घुमी रहियो आहे। हुन चयो त फ़ौती इमाम बख़्श सिविल जज जो भाउ हो। जुडिशरी बि इंसाफ़ लाइ रोडनि ते आहे। हुन चयो त आईजी सिंध डीआईजी शहीद बेनज़ीर आबाद एसएसपी सांगड़ खां घुर था कयूं त जवाबदार उमर चाहियूं खे जल्द कानून जे कटहरे में आंदो वञे। इंसाफ़ न मिलण ताईं एहतिजाज जारी रहंदो। हुन चयो त असांजो पुरअमन एहतिजाज आहे। पुलिस जवाबदार उमर चाहियूं खे जल्द गिरफ़्तार न कयो त डीआईजी ऑफिस आॾो धरणो हणंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।